अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तन के ईद जो लख लख मुबारक हुजन। सभी दोस्त काबिल एहतराम। अज असां मेरठ शहर में मौजूद आहियूं अल मदीना शादी हॉल बाईपास दुआ होटल के सामूं, जिते अज स्टेज ड्रामो है बेसुरो आशिक मज़ाया कॉमेडी स्टेज ड्रामो है, जैमें सिंध जा तमाम बेहतरीन ऐं वॾा वॾा नाला हिन ड्रामे में कम कंदा। सिंध वासियुनि ऐं पंहिंजो मेरठ शहर जा जेके दोस्त आहियो, उन्हनि सभिनी दोस्तनि खे दिलि सां दावत आहे त अॼु राति 8 बजे स्टेज ड्रामो बेसुरो आशिक पेश कयो वेंदो अल मदीना शादी हॉल बाईपास दुआ होटल जे आम्हूं साम्हूं बाईपास आहे शादी हॉल। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं 8 बजे फिक्स पहुची वञो जीअं तव्हां हिन स्टेज ड्रामे जा हिसा बणिजी सघो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि जूं। सभई दोस्त मूंखे ख़बर आहे सभिनी दोस्तनि तमामु सुठे नमूने सां ईद मल्हाई हूंदी ऐं पंहिंजनि बचड़नि सां पंहिंजी फैमिली सां ख़ुशि हूंदा। वॾियूं वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि खे दिलि सां दावत ॾिजे थी त मेरठ शहर में तमामु बेहतरीन स्टेज ड्रामो पेश कयो थो वञे, जंहिंजो नालो आहे बेसुरो आशिक। ऐं हुन सां सिंध जो तमामु बेहतरीन आर्टिस्ट साईं असांजा फनकार पहुची चुका आहिनि ऐं सघो था उस्ताद सरवर बिरोही भी आए, उस्ताद सलीम सीताई भी आए। वॾी महिरबानियूं सॼी संगत की महिरबानियूं। सॼी संगत जूं महिरबानियूं। ये ॾिसो था अल मदीना शादी हॉल बाईपास ते स्टेज ड्रामो बेसुरो आशिक पेश कयो वेंदो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे। साईं अहमद अली शेख साहब स्टेज ड्रामो काय बजे स्टार्ट हूंदो? सर अल्लाह जी महिरबानी सां पहिरियां त सभिनी दोस्तनि खे ईद उल अज़हा जूं लख लख मुबारकूं। जेके बि मेयर जा जेके बि तव्हांजा फेसबुक ते फ्रेंड आहिनि उन्हनि खे सभिनी खे ईद मुबारक। उन खां पोइ 8 बजे असांजो फिक्स प्रोग्राम शुरू थींदो, जंहिंजो डायरेक्टर आऊं आहियां अहमद अली शेख। उन खां पोइ असांजी मेयर जो मोहतरम शख़्सियत असांजो प्यारो भाउ मोहम्मद यासीन सोलंकी सां रिहान आहे। उन खां पोइ ड्रामो स्टार्ट थींदो बेसुरो आशिक, जंहिंमें तव्हां आहियो आऊं आहियां ऐं सिंधी जा नाले वारा आर्टिस्ट ॿिया बि अचनि पिया। साईं निसार शाह आहे, साईं मूसा तकरार ड्रामे जो। उन खां पोइ दरिया ख़ान ऐं गुलण पहुची चुको आहे, सूबेदार सूतरी पहुची चुको आहे। इलाही सारा दोस्त जेके अची रहिया आहिनि ड्रामे ते। इंशाल्लाह ॾाढो मज़ो ईंदो सभिनी दोस्तनि खे। ऐं सभिनी दोस्तनि खे दिलि सां दावत आहे 8 बजे फिक्स अल मदीना शादी हॉल बाईपास बुखारी होटल जे साम्हूं पहुची वञे। वॾियूं महिरबानियूं ऐं सभिनी संगत खे गुज़ारिश कंदासीं जेके जेके दोस्त आहियो ऐं मां ॾिसो साउंड अंदरि हलनि था ऐं हाल जो मंज़र आहे। कुर्सियूं लॻी चुकियूं आहिनि। सभिनी दोस्तनि खे चवंदासीं त कुर्सियूं बि लॻी चुकियूं आहिनि। बाक़ाइदे स्टेज ड्रामो अॼु थींदो। सॼी संगत खे तमामु ॾाढो हिकिड़ो मज़ो ईंदो स्टेज ड्रामे में, जंहिंजो नालो आहे बेसुरो आशिक। वॾी महिरबानियूं भा जावेद मौलाई साहब लख लाइ करोड़े कुर्ब जो लाइव असांखे ॾिसी थो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। सॼी संगत जा तमामु घणा थोराइता आहियूं। अॼु तमामु बहितरीन नमूने सां स्टेज प्रोग्राम कयो वेंदो, स्टेज ड्रामो बेसुरो आशिक। वॾी महिरबानियूं साईं थोराइता पिनी पहिरें दोस्तनि जा जावेद भाउ जा।
बिस्मिल्लाह खुश आयो खुश आयो खैर शाहबाज भाई वॾी महिरबानी याराणा तू कमाल खान खां पासो हाज़ुर हाज़ुर कमाल खान यार आहे मुंहिंजो शाहबाज भाई कुझु बि न कंदो ऐं मोहबतूं आहिनि असां जूं ऐं तव्हां ॿारनि जूं मोहबतूं आहिनि जेके मोहबतूं हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहनि त बहितर आहे वॾियूं वॾियूं महिरबानियूं वॾियूं महिरबानियूं आशिक़ भाई वॾियूं महिरबानियूं ऐं पहिरियों भाउ मेहर शहर जो जेको सम्झ त जंहिं ते मां नाज़ कंदो आहियां मुंहिंजो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आशिक़ काशकली साहिब जा लख लाइक ऐं ईद जूं लख लख मुबारक लव यू सॼी संत असांखे ॾिसे थी ऐं सभई दोस्त ॾिसनि था ऐं मौला सभिनी दोस्तनि ख़ुशि रखंदो अॼु स्टेज ड्रामो मेहर शहर में वरी आया आहियूं जंहिंजो नालो आहे बेसुरो वॾी महिरबानियूं भाई साल वॾी महिरबानियूं सॼी संगत जूं ऐं अदा कहिड़े अंदाज़ सां अदा मेहर शहर में आहे अलमदीना शादी हाल में अलमदीना शादी हाल में स्टेज ड्रामो आहे ऐं उस्ताद छा हाल आहे ख़ुशि आहे ऐं ॿी दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त अॼु मेहर शहर में आहे त सुभाणे स्टेज ड्रामो आदम जो पुटु हवा जी न्याणी ईअं न उस्ताद आदम जो पुटु हवा जी न्याणी स्टेज ड्रामो जेको सुभाणे दादू शहर में पेश कयो वेंदो हाकम शाह हॉल में जेको पुराणी सिविल अस्पताल उनजे भरिसां जंहिंजो डायरेक्टर आहे असांजो मोस्ट डायरेक्टर राइटर मोस्ट सीनियर उस्तादनि जो बि उस्ताद ऐं तमामु बहितरीनु ड्रामा कया ऐं तमामु सिंध में सीता शहर में सुठे नमूने जा ड्रामा कया उस्ताद सलीम सीताई साहिबु वॾियूं महिरबानियूं जंहिंजी ही स्टोरी 15-20 साल पुराणी लिखियल हुई उन दौर में सुपर हिट थी हुई हिन दौर में वरी थोरी हिन दौर जी चेंज करे लिखी आहे उस्ताद तमामु बहितरीनु आहे वॾियूं महिरबानियूं सुभाणे राति जो 8-9 बजे स्टेज ड्रामो शुरू थींदो आदम जो पुटु हवा जी न्याणी ऐं अॼु जिथे असां मौजूदु आहियूं मेहर शहर में मेहर शहर अलमदीना शादी हाल में ईद उल अज़हा मुबारक हो घणी बख़्श वॾियूं महिरबानियूं अदा घणी बख़्श वॾियूं महिरबानियूं अस्सलाम वालेकुम मीर माहेड़ ईद मुबारक बदीन खां वॾियूं महिरबानियूं मीर साहिबु तव्हांखे बि ईद जूं लख लख मुबारक हुजनि मौला तव्हांखे बि ख़ुशि रखंदो सलामत रखे भाई आपको वॾी महिरबानियूं शफ़क़त अली कमराणी वॾी महिरबानियूं अदा शफ़क़त इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि भाई शफ़क़त साहिबु अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं शादो आबाद हुजो वॾियूं महिरबानियूं सॼी संगत जूं सभिनी दोस्तनि जूं ऐं इंशाअल्लाह अॼु तव्हां अचो मेहर शहर वारनि खे गुज़ारिश आहे अलमदीना शादी हाल में सुभाणे दादू वारनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हाकम शाह हॉल में तमामु बहितरीनु स्टेज ड्रामो आदम जो औलाद हवा जी न्याणी आदम जो पुटु हवा जी न्याणी तमामु बहितरीनु ड्रामो वॾियूं महिरबानियूं सिंध सलामत साथ सलामत